नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी डायरेक्टर सिंध फूड अथॉरिटी इम्तियाज़ अली अबड़ो ऐं असिस्टेंट डायरेक्टर अमजद चांडिया जी हिदायत ते असिस्टेंट फूड सेफ्टी कंट्रोलर राहत हुसैन ऐं फूड सेफ्टी ऑफिसर अली अहमद उज़मा ऐं सनम जी सरबराही में मटियारी जे मुख़्तलिफ़ होटलनि ऐं दुकान ते छापा हणी सफ़ाई सुथराई ऐं मज़र सेहत शयुनि जी मौजूदगी सबबि जुर्माना करे वार्निंग ॾिनी, जॾहिं त मटियारी जे मशहूर मिठाई जे दुकान मदीना स्वीट में मिठाइनि जी तयारी में सफ़ाई जे नाक़स इंतज़ाम ऐं मिठाई में मज़र सेहत केमिकल जी मौजूदगी सबबि जुर्मानो करे सील करे छॾियो, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ होटल ऐं दुकान ते हज़ारे रुपयनि जो जुर्मानो करे वार्निंग लेटर जारी कया विया। इन मौक़े ते असिस्टेंट फूड सेफ्टी कंट्रोलर राहत अली जो चवणु आहे त पूरे सिंध में खाधे पीते जी शयुनि जी तयारी में सफ़ाई जे नाक़स इंतज़ाम ऐं दुकान में मौजूदु एक्सपायर आइटम जी मौजूदगी जे इतला ते डायरेक्टर फूड सिंध जे हुक्मनि तहत पूरे सिंध में छापा मार कार्रवाइयूं करे रहिया आहियूं, जिथे सफ़ाई जी हालत इंतहाई नाक़स आहे। हिन ते वधीक जुर्मानो ऐं हुन जी दुकान सील करे रहिया आहियूं। हिन चयो त चेकिंग जो इहो अमल पूरे सिंध में थींदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।